बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों। ज़िंदगीअ में तव्हांजे लाइ ॾुखिया मोड़ बि ईंदा, ॾुखिया माहौल बि ईंदा, पर तव्हां पंहिंजे किरदार ते बीठा हुजो, तव्हां पंहिंजी तरबियत ते बीठा हुजो। अमूमन असांजे ज़माने में छा थींदो आहे, हिकिड़ो माण्हू ॿिए सां नाइंजाइज़ी कंदो आहे त फ़ौरन सुठो माण्हू बि पंहिंजे बदिले ते लही ईंदो आहे। चवंदो आहे त हुन हीअं कयो, हुन मूंसां नाइंजाइज़ी कई त मां छो न कयां। हाणे चलो हुन ग़लती कई, हुन नाइंजाइज़ी कई त हुनजी तरबियत अहिड़ी हुई, हुनजे पीउ माउ हुनखे तरबियत अहिड़ी ॾिनी। पर तव्हांजी तरबियत सुठी आहे, तव्हां पंहिंजे पीउ माउ जी तरबियत ॾे ॾिसो, तव्हां उन्हनि जी महिनतुनि ॾे ॾिसो, तव्हां पंहिंजे किरदार ॾे ॾिसो, तव्हां छाजे लाइ था पाण खे ॾिठो कयो। हुनजे किरदार जे करे अॻिलो त ख़राबु हुयो, उन पंहिंजी ख़राबी ॾेखारी, पर तव्हां सुठा आहियो, तव्हां पंहिंजे सुठे घराणे जा आहियो। इन जे करे तव्हांखे हर हाल में पंहिंजे किरदार ते मज़बूत थी बीहणो आहे। ऐं वक़्तु साबित कंदो, दुश्मन बि तव्हांजे लाइ गवाही ॾींदा त हीउ हिकु सुठो इंसानु हुयो, हीउ हिकु सुठो किरदार जो मालिक हुयो, हिन जी तरबियत भली हुई। तव्हांजी नेकी बि थींदी, प्लस में तव्हांजे तरबियत कंदड़ जी बि। हिकिड़ो शख़्स रस्तो ॾेई अचे पियो, किथे बाहि पई भरे, हिकिड़ो नांग अचे पियो, उहो सिधो बाहि ॾे उन रुख़ कयो। हमराह बीठो ॾिसे पियो त हीउ नांग वञे थो, बाहि में पवंदो, सड़ंदो, पर हमराह जे भॼण खां पहिरियां ई नांग अची बाहि में पियो, नांग सड़णु लॻो। हीउ हमराह जो वियो त सिधो उनखे हथ सां ई तकड़ में कढण जी कोशिशि कई। जीअं नांग में हिन हथु विधो त नांग फ़ौरन हिनखे ॾंग हयो। हीउ हथु छंडे ऐं वरी कोशिशि करणु लॻो त हाणे मां छा कयां, हीउ त सड़ी वेंदो। ॿियो हमराह बि हिन जो इहो मंज़रु ॾिसे पियो। हिन छा कयो, जो भॼी वण जे मथां हिकिड़ी टारी पटे, साई काठी पटे, उनखे कढण जी कोशिशि पियो करे ऐं कामयाबु थी वियो। नांग खे कढी ॿाहिरि उछलाईं। हमराह जेको इहो मंज़रु ॾिसे पियो, उहो आयो हिन वटि, हिनखे चई ॾे हाल वाल, तूं नांग खे बाहि में हथु ॾेई नांग खे बचाइणु पियो चाहे ऐं हुन तोखे ॾंग हयो, ऐं तो वरी ॿीहर कोशिशि करे काठी ॻोल्हे उनखे बाहि मां तो बचायो। दुश्मन खे बचाइबो आहे। हुन चयो त सवली ॻाल्हि आहे, हुनजी फितरत आहे ॾंग हणणु, असांजी फितरत आहे मदद करणु। उहो पंहिंजी फितरत ते क़ाइमु हुयो, मां पंहिंजी फितरत ते क़ाइमु हुयुसि। असां इंसान आहियूं, असांजी तरबियत सुठी जॻह ते थियल आहे। असांखे इहा तरबियत मिलियल आहे त हर हाल में अगरि दुश्मन बि तव्हांजो मुसीबत में हुजे त उनजी हर हाल में मदद कयो, भले तव्हांखे तकलीफ़ अचे। उन शख़्स ॿुधायो, हीअ त नांग आहे, ज़ाती दुश्मन हुजे हा, इंसानु हुजे हा, अगरि उन ते वक़्तु अचे हा त मां उनजी मदद ज़रूरु कयां हा। छो जो मुंहिंजे वालिदैन मूंखे अहिड़ी तरबियत ॾिनी ऐं मां इस्लाम जे दायरे में आहियां। असांजो इस्लाम बि ईअं थो चए त हर हाल में ॾुखे वक़्त में दुश्मन जे बि कमु अचो। दुश्मनियूं पयूं थींदियूं, उन्हनि जा खोड़ मौक़िया आहिनि, पर वक़्तु ॾिसी कंहिंसां दुश्मनी कॾहिं न कयो। दोस्तों, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां फ़ौरन नंढी नंढी ॻाल्हियुनि ते सभ खां पहिरियां त पंहिंजे रिश्तनि खे, पंहिंजे माइटनि खे असां नंढी नंढी ॻाल्हियुनि ते रिश्ता छिनी छॾींदा आहियूं। चवंदा आहियूं त बाबा हू ॾाढो मुड़ुसु थियो त मां बि थियां, हुन नाइंजाइज़ी कई त मां बि कयां। त इन जो मतिलबु इहो आहे त हू त ख़राबु थिए थो, असां छो ख़राबु थियूं? असां बि उन जहिड़ा था थियूं न। हू जेको किरदारु करे थो त असां उनखे ॾिसी असां मोट में ओड़ो ई किरदारु था ज़ाहिर कयूं, ऐं असां पंहिंजे ज़बान सां चवंदा आहियूं त हुन बि ईअं कयो त मां बि कंदुमि। असां पंहिंजे नसुल ॾे, पंहिंजे ख़ानदान ॾे, पंहिंजी तरबियत ॾे न ॾिसंदा आहियूं त असांखे कीअं हलणु खपे, वॾनि असांखे छा सेखारियो आहे। असां ज़िद करे इन ॻाल्हि ते बीहंदा आहियूं त हुन असां सां ईअं कयो त असां बि कंदासीं। इन जे करे असांजे माशरे मां जेके रिश्ता आहिनि, दोस्तियूं आहिनि, मिटी माइटियूं आहिनि, उहे हिक ॿिए खां परे थींदियूं पियूं वञनि। इन जे करे घर घर में दीवार पइजी वई। चवंदा आहिनि त भित पई विथ पई, भाउ भाउ जे घर में विथी पइजी वई, इन्हनि थोरी थोरी ॻाल्हियुनि जे करे। अगरि मुंहिंजो पैगाम पसंदि अचे, पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।